अस्सलाम वालेकुम। मेट्रिक क्लास आसान सिंधी ये तारी जो टॉपिक असां पढ़ियो बीए का निशानी में ये अंग्रेजी में पंक्चुएशन चइबो आहे। ये सिंधी ॿोलीअ में बयान उर्दू जेके बि ॿोलियूं आहिनि जेके लिखत में अचनि थियूं जेके लिखण वारी सूरत में अचनि थियूं सभिनी में हिनजी तमामु घणी अहमियत आहे। ऐं अहिड़े हिसाब सां सिंधी ॿोलीअ में बि बीए का निशानियूं आहिनि जेके असां लिखत में ऐं ॻाल्हाइण में तमामु माण्हुनि जो ख़्यालु रखंदा आहियूं। जेकॾहिं हिन निशान खे मुक़ररु जॻह ते न ॾींदासीं जुमिले जो माना ऐं मफ़हूम ऐं मक़सदु जेको आहे उहो तब्दील थी वेंदो मटिजी वेंदो हुनजो ॿियो ई थी वेंदो। ॿोली जेका इंसाननि जे अहसासनि जज़्बनि जो ज़रियो हूंदी आहे। ॿोली हिकु इंसानु ॻाल्हाईंदो आहे ॿियो हुनखे सम्झाइण जे लाइ मुख़्तलिफ़ जेको आहे सूरतूं इख़्तियार कंदो आहे। हिकिड़ियूं ॿोलियूं हूंदियूं आहिनि जेके लिखत में हूंदियूं आहिनि, हिकिड़ियूं ॿोलियूं हूंदियूं आहिनि जेके सिर्फ़ु ॻाल्हायूं वेंदियूं आहिनि। कुझु शयूं जेके गेस्चर्स मां इशारनि मां ज़ाहिर थींदियूं आहिनि उहा ख़बर पवंदी आहे त चवण वारे जो मक़सदु छा आहे। अहिड़े हिसाब सां लिखत में बि लिखण वारो तहरीर वारो चाहींदो आहे त मुंहिंजी लिखत तहरीर जेको आहे अॻिलो सुठे नमूने सम्झे ऐं हुन लाइ के निशानियूं मुक़ररु थियलियूं आहिनि के बीए के निशानियूं पंक्चुएशन चवंदा आहियूं। उहे असां मुक़ररु जॻह ते ॾींदासीं त असांखे जुमिले में जेको हुनजो मक़सदु आहे उहो सम्झ में अची वेंदो। अंग्रेज़ीअ में जेके बीए के निशानियूं आहिनि उहे साॻियूं सॉरी सिंधीअ में जेके आहिनि उहे साॻियूं अंग्रेज़ी ॿोलीअ वारियूं लिखियूं आहिनि। इन खां पहिरियां सिंधी ॿोलीअ में बीए के निशानियूं न हूंदियूं हुयूं। पोइ सिर्फ़ु अरबी ॿोलीअ तां कुझु निशानियूं खणी करे जेके क़ुर शरीफ़ में इस्तेमालु थींदियूं आहिनि या अरबी ॿोलीअ में इस्तेमालु थींदियूं आहिनि उहे सिंधी ॿोलीअ में अख़्तियार कयूं वयूं। पर अॻिते हली जॾहिं ग्रामर ठहियो त पोइ अंग्रेज़ी ॿोलीअ वारियूं साॻियूं निशानियूं खणी ऐं साॻिया मक़सद हुननि जा सिंधी ॿोलीअ में ज़ाहिर कयल आहे। किथे फुल स्टॉप, किथे कॉमा, किथे सेमीकोलन, किथे क्वेश्चन मार्क, किथे अजब जी निशानी, ये सभु साॻियूं निशानियूं जेके आहिनि उहे सिंधी ॿोलीअ में बि आहे। हाणे अहिड़ो जुमिलो आहे अहमद पढ़ न लिख। हाणे हुन में ॾिसो ख़बर नथी पए त माना जेको आहे छा जेको आहे हुनखे छा खां रोकियो वञे थो ऐं छा खां इजाज़त वञे थी। त पोइ वरी जेकॾहिं हिनखे न जे अॻियां असां कामा ॾींदासीं त पोइ सम्झ में अची वेंदो क़िस्म खे कहिड़ी शइ खां रोकियो ऐं कहिड़ी शइ जे लाइ इजाज़त ॾिनी वञे। अहिड़े हिसाब सां सुभाणे वरी असां इन्हनि ॿियनि निशाननि खे वधीक सम्झण जी कोशिशि कंदासीं ऐं उन्हनि जो कहिड़ो कमु आहे तहरीर में या इबारत में ऐं उहो छो ज़रूरी आहे। बीए के निशानियूं ॿोलीअ खे ख़ूबसूरत बणाईंदियूं आहिनि, ॿोलीअ खे सम्झण जे क़ाबिल बणाईंदियूं आहिनि, जुमिले खे सम्झण जे क़ाबिल बणाईंदियूं आहिनि। जेकॾहिं असां निशाननि खे नज़रअंदाज़ कंदासीं सम्झ में न ईंदो त चवण वारे जो मक़सदु छा आहे। ठीकु आहे इनखे मुख़्तसिर जेकॾहिं तव्हां ॾिसो जेके मां शयूं तव्हांखे व्हाट्सअप कयूं आहिनि हुनजे बारे में पोइ पिक्स कढी ऐं जेके शयूं मां तव्हांखे शेयर कयूं उन्हनि खे पढ़ो ऐं हिननि खे ॾिसो ऐं वधीक सुभाणे जेकॾहिं को मसइलो हुजे ऐं सम्झ में न आयो हुजे त सुभाणे मूंखां पुछो या केॾी महिल पुछी सघो था। हीअ वीडियो तव्हां ॾिसो ऐं हिनखे नोट कयो उन्हनि शयुनि। थैंक यू।